बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं असलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थाट्स क्लास नंबर 46 में तव्हां सभिनी खे भलीकार। अलजबरा कंटिन्यू है। हिन वीडियो लेक्चर के अंदर भी असीं अलजबरा जो टॉपिक पढ़ने वारा आहियूं, जंहिंखे असां चऊं पिया अलजेब्रिक एक्सप्रेशंस। हाणे उहो अलजेब्रिक एक्सप्रेशन छा आहे ऐं उनखे फर्दर असां डिकोड कंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजी क्लास। अलजेब्रिक एक्सप्रेशन जो जेको मफ़हूम ऐं मक़सदु आहे उहो ईअं आहे त अहिड़ो हिसाब जेको अलजेब्रिक लैंग्वेज में लिखियल हुजे, यानी अलजबरा जो हिसाब हुजे, अलजबरा जो हिसाब जंहिंखे चओ तव्हां। हाणे अलजबरा जो हिसाब उहो कहिड़ो हूंदो आहे, एक्सप्रेशन कहिड़ो हूंदो आहे जंहिंजे अंदरि सैम्बल्स हुजनि, वेरिएबल्स हुजनि ऐं नंबर्स हुजनि। इहे सभु शयूं जंहिं एक्सप्रेशन जे अंदरि शामिलु हूंदियूं आहिनि, यानी निशानी हुजे या खणी चऊं वेरिएबल हुजे, त असां उनखे चवंदा आहियूं अलजबरा जो एक्सप्रेशन, जेको मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो मिसाल बि लिखियो आहे। हिन में लिखियो आहे 2x + 3y + 8। जीअं त असां गुज़िरियल वीडियो जे अंदरि मां जस्ट फॉर इंस्टेंस हिकिड़ी नॉलेज जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो हुयो 2x। मां तव्हांखे चयुमि त हीउ कॉन्स्टेंट आहे, हीउ नंबर अहिड़ो आहे जेको तब्दील न आहे थींदो, ऐं हिनखे चयुमि त वेरिएबल आहे। वेरिएबल जो आई थिंक मां तव्हांखे पावर बि पढ़ायो हुयो। पर हिते जॾहिं असां अलजेब्रिक एक्सप्रेशन में अचूं था त इते असां जॾहिं यादि रखी छॾियो त जॾहिं बि को वेरिएबल जे अॻियों अंग हूंदो आहे, असां हुनखे कोफिशेंट चवंदा आहियूं। यानी वेरिएबल सां कोई बि नंबर इस्तेमालु थियल हुजे, असां हुनखे छा चवंदासीं, कोफिशेंट। ऐं असां डेफिनेटली हिनखे असां चवंदासीं वेरिएबल, यानी जेको आहे नंढी ABC जो अख़र इस्तेमालु थियल आहे, हिनखे असां वेरिएबल चवंदासीं। हिकु कॉन्स्टेंट आहे जेको अकेलो नंबर अलजेब्रिक एक्सप्रेशन जे अंदरि इस्तेमालु थिए, असां हुनखे कॉन्स्टेंट चवंदा आहियूं। हिन जो वैल्यू कॉन्स्टेंट हूंदो आहे, तब्दील न आहे थींदो, छो त कॉन्स्टेंट लफ़्ज़ असां पहिरीं ई पढ़ी आयासीं। पर इनखे डिफ्रेंशिएट कयोसीं, विरायोसीं कंहिंमें, कोफिशेंट, जेको वेरिएबल सां गॾु लफ़्ज़ इस्तेमालु थिए। वेरिएबल त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको नंढी ABC जो अख़र हूंदो आहे, असां हुनखे वेरिएबल चवंदा आहियूं। ऐं जेको हुनजे अंदरि अकेलो अंग आहे, वेरिएबल न आहे, उनखे असां कॉन्स्टेंट चवंदा आहियूं। इट मीन्स उहो कॾहिं बि पंहिंजो वैल्यू चेंज न आहे कंदो। यानी हिन वीडियो जे अंदरि असां ॿ शयूं, यानी हिन टॉपिक जे अंदरि असां ॿ शयूं सिखियूंसीं। हिकु त अलजेब्रिक एक्सप्रेशन छा खे चइबो आहे, हिसाब छा खे चइबो आहे, जंहिंमें सैम्पल्स हुजनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन में ॾिसो निशानियूं इस्तेमालु थियल आहिनि, वेरिएबल हुजनि, वेरिएबल इस्तेमालु थियल आहे, ऐं नंबर हुजनि, चाहे हे बि नंबर आहे, हे बि नंबर आहे, हे बि नंबर आहे। जॾहिं इन्हनि शयुनि जो हिकिड़ो मेड़ असांखे नज़र अचे, असां हुनखे अलजेब्रिक एक्सप्रेशन चवंदा आहियूं। हाणे असां चऊं था त वर्ड आहे टर्म, माना लफ़्ज़ आहे टर्म। टर्म छा खे चइबो आहे? मिसाल हिकिड़ो, अगरि मां लिखां थो 5x + 2y, त हिन में हे हिकिड़ो टर्म आहे, हे ॿियो टर्म आहे। यानी हिन में घणा टर्म्स इस्तेमालु थियल आहिनि? 2 टर्म्स इस्तेमालु थियल आहिनि। हाणे टर्म हमेशह यादि रखी छॾियो, उन महिल उनखे काउंट कयो वेंदो आहे, टर्म खे धार सम्झो वेंदो आहे जॾहिं प्लस माइनस जी निशानी हुजे। यानी मिसाल कीअं, 4y - 3x। हाणे हे बि 2 टर्म्स आहिनि, छो त इन जे विच में कहिड़ी निशानी इस्तेमालु थियल आहे, कट जी। हे बि 2 टर्म्स आहिनि, हिन जे विच में कहिड़ी निशानी थियल आहे, जोड़ जी। हाणे अगरि असां टर्म उनखे काउंट कयूं था जेको धार थियल हुजे प्लस या माइनस सां। अगरि मां तव्हांजे साम्हूं लिखां थो त 5y, त मां चवंदुमि हिकिड़ो टर्म आहे, ऐं ॿियो थो लिखां +6x, त तव्हां चवंदो सर ही ॿियो टर्म आहे। यानी टर्म्स असां तॾहिं कंसीडर कंदा आहियूं जॾहिं, यानी टर्म असां चवंदा ई तॾहिं आहियूं जेको धार थियल हुजे कंहिंसां, प्लस सां या माइनस सां, यानी टर्म काउंट तॾहिं थींदा आहिनि। अदरवाइज़ अकेलो हूंदो त असां हुनखे हिकिड़ो सिंगल टर्म चवंदासीं, ही डबल टर्म, यानी 2 टर्म्स आहिनि। हाणे इन ॻाल्हि खे एॾो वाज़िव करे चवण जो मतिलबु छा आहे? उन जो मतिलबु इहो आहे त यादि रखो त डिवाइड एंड मल्टीप्लिकेशन सां टर्म अलॻि काउंट न आहे थींदो। मां छा थो चवां, यानी जॾहिं डिवाइड अचे या मल्टीप्लिकेशन अचे, तॾहिं टर्म अलॻि काउंट न थींदो आहे। मिसाल कीअं, 5x। हाणे ॾिसो हिन ॿिन्ही जे विच में कुझु बि न आहे, यानी छा आहे, ज़र्ब आहे। पोइ बि असां हिनखे छा था चऊं, हे सिंगल टर्म आहे, हिकु टर्म आहे। अच्छा ईअं अचो 5/y, या ईअं खणी चऊं त 5x / 4y, तॾहिं बि असां चवंदासीं ही सिंगल टर्म आहे। भले जो हुनजो वेरिएबल अलॻि आहे, कॉन्स्टेंट जेको हुनजो कोफिशेंट आहे उहो अलॻि आहे, वेरिएबल अलॻि आहे, कोफिशेंट अलॻि आहे। पर ॾिसो हे 2 टर्म्स या हे 2 जेके अंग आहिनि, टर्म न चवां, छा सां कनेक्टेड आहिनि? डिवाइड सां। अपान जो मतिलबु छा आहे? डिवाइड हूंदो आहे। यानी जेके अंग डिवाइड सां कनेक्टेड हुजनि या मल्टीप्लाई सां कनेक्टेड हुजनि, उन्हनि खे असां सिंगल टर्म कंसीडर कंदा आहियूं, न कि असां उन्हनि खे अलॻि अलॻि टर्म कंसीडर कंदासीं।
यानी हिन बोर्ड ते लिखियल कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं सिखियूंसीं? अलजेब्रिक एक्सप्रेशन, कांस्टेंट, कोफिशिएंट, वेरिएबल ऐं प्लस में टर्म्स। हाणे वधीक असां शयुनि खे सम्झण जे लाइ तव्हांजे साम्हूं मां 4 एग्ज़ाम्पल्स लिखिया आहिनि। मां तव्हांखे चवां थो त हे जेको पहिरियों नंबर हिसाब असांखे मिलियल आहे इन में घणा टर्म्स आहिनि? तव्हां चवंदो हिन में 2 टर्म्स आहिनि, छो त हिन जे विच ते छा इस्तेमालु थियल आहे? प्लस इस्तेमालु थियल आहे। असां अचूं था हिन सेकंड वारे हिन एग्ज़ाम्पल ते त हेॾऊं 6x आहे, विच ते डिवाइड आहे, पोइ 7 आहे, पोइ प्लस y आहे, त हिन में घणा टर्म्स आहिनि? हिन में असां चवंदासीं हे हिकु टर्म आहे, हिकु हे टर्म आहे, यानी हिन जे अंदरि टोटल 2 टर्म्स आहिनि, यानी असां हिन डिवाइड खे कंसीडर न कंदासीं। अचो हिते त हिते बि माइनस इस्तेमालु थियल आहे, इहे बि माइनस आहे, यानी हिन जे अंदरि घणा टर्म्स आहिनि? 3 टर्म्स आहिनि। अचूं था हिन जे अंदरि त 4 मल्टीप्लाई p मल्टीप्लाई q, त हिन जे अंदरि घणा टर्म आहिनि? हिकु ई टर्म आहे। छाजे करे? त हिन ॿिन्ही जे विच में छा आहे? मल्टीप्लाई आहे, ऐं मल्टीप्लाई सां कॾहिं बि टर्म अलॻि काउंट न थींदो आहे। हीउ हिकिड़ो नंढिड़ो एग्ज़ाम्पल हुयो, तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते होमवर्क बि हूंदो, उनखे वधीक हल कंदो, टर्म्स काउंट कंदो त टर्म्स केतिरा आहिनि। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में, तेसिताईं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।